हाँ ये ॾिसो आसमान में ये बर्फ़ किरी है, ये ॾिसो, ये ॾिसो, ये ॾिसो, ये आसमान में बर्फ़ किरी है। बाक़ाइदे ये बर्फ़ ॾिसो, ॾिसो, ये ॾिसो, ये आसमान में बर्फ़ किरी है। बाक़ाइदे ये बर्फ़ ॾिसो, ये आसमान में बर्फ़ किरी है। अस्सलाम वालेकुम मुझे दोस्तों, जेदा तो दिलशाद दली राहू अज आसमान में बर्फ़ जा गड़ा किरिया जिनजो वज़न हे है। बाक़ायदे फायर का मथे इन जो आवाज़ हो डड़ 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 ये जन कि क्लाशन कोप जा फायर होजन या कि तोप जा आवाज़ होजन। ये ॾिसो अञा अहिड़ा मज़ीद ढेर सारा अल्लाह साईं ख़ैर करे अपडेट ईंदी थोड़ी देर खां पोइ अल्लाह रहम करे जेको आहे सो माली त नुक़सान थियो ई थियो हूंदो पर अल्लाह ख़ैर करे जानी कंहिंजो नुक़सान न थियो हुजे। अधु किलो खां मथे ही 15 मिंटनि गड़े बीहण खां पोइ असां खयां आहिनि गरी इन हालत में पगवाल अञा हिन खां सवाया हुया। दोस्त जीअं त अॼु आसमान में गड़ो न बल्कि बर्फ़ किरी आहे ऐं वॾी वॾी बर्फ़ किरी आहे, पा जेतिरी बर्फ़ किरी आहे। हाणे इहा 15-20 मिंटनि खां पोइ आयो आहियां, माना जेको आहे सो इहा मूं बर्फ़ खई आहे कम से कम मूंखे 15-20 मिंटनि खां पोइ। ऐं ईअं न गोलियुनि वांगुरु आवाज़ हो बाक़ाइदे जीअं फायर थी थिए। अञा बि इहो मौसम ख़राबु लॻी पई आहे, निकिरणु ख़तरे खां घटि कोन्हे को। हाणे हीअ बर्फ़, हाणे हीअ ॾिसो हीअ केॾी बर्फ़ वसी आहे, हीअ ॾिसो हीअ बर्फ़ ॾिसो, उन खां अलावा हीअ ॾिसो ईअं ई माना हीअ सॼो जेको फ़र्श आहे ऐं फायर खां मथे आवाज़ हो हिन जो। ख़ुदा न ख़ासिता अगरि कंहिंखे बि लॻी पए